नमस्ते। तव्हां सब नाज़रीन जो अज हिन अंजुमन में हार्दिक स्वागत है। मुंहिंजा दोस्तो, इतिहास गवाह आहे त असांजी सुहारी सिंध सदियुनि खां वठी भरी भागी रही, सरसब्ज़ रही। शायद इहो ई सबब हो जो हमलावरनि जूं गलीज़ निगाहूं हमेशह असांजी सिंध ते पयूं ऐं उन ते कब्ज़ो करण लाइ, उनखे हासिल करण लाइ हुननि कई बार रत जूं नदियूं वाहियूं। असां सिंधियुनि खे ॾुख ॾिना, लॾपलाण जा मिसाल थिया। अॼु जे असीं इतिहास जा पना फेरियूं था त तारीख़ जे केतिरनि ई सुफ़नि में सिंधियुनि जे लॾपलाण जा दास्तान दोहिराया वञनि था। उन जे बावजूद बि साईं का असां सिंधियुनि खे एतिरी शक्ति ॾिनी आहे। असांजे रत में भाईचारो, दोस्ती, प्यार, मोहब्बत ऐं आत्मविश्वास जेको भरियल आहे, असां हर हर पाण खे वसायो ऐं न सिर्फ़ु पाण खे वसायो ऐं सेटल कयो, पर मां भायां थो जिते जिते असां वञी रहियासीं उन एरिया खे बि असां जगमगायो ऐं पंहिंजी हिकु धाक ॼमाई। साॻियो मिसाल असां 1947 में जॾहिं विरहाङो थियो, उन वक़्त जो जेके असांजा बुज़ुर्ग, असांजा वॾड़ा सिंध छॾींदे ऐं पंहिंजे अखड़नि में नई सिंध भारत में अॾण जा ख़्वाब खणी करे हिते पहुता। उन्हनि शख़्सियतुनि मां अॼु असीं तव्हांखे हिन दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां आयोजित प्रोग्राम सिंधी सर्वेच में दादी कृष्णा बंबानी सां मुलाक़ात था करायूं, जेके न सिर्फ़ु शुरूआत खां वठी गांधीधाम आदिपुर में रहिया, पर उन जे हर हिकु वाधारे ऐं उन जे जेका उन्नति थी, जेको उन जो नओं रूप थियो गांधीधाम आदिपुर जो, उन जो अहवालु खणी अॼु असां ऐं तव्हांजे विच में आहे। त अचो मिलूं दादी कृष्णा बंबानी सां। दादी, तव्हांजो अॼु जे हिन स्टूडियो में स्वागत आहे। सभ खां पहिरीं असांजा दर्शक, असांजा नाज़रीन इहो ॼाणणु चाहींदा त तव्हांजो सिंध जे कहिड़े ॻोठ सां वास्तो हो, तव्हांजो जनमु किथे थियो, तव्हांजा वॾड़ा, तव्हांजा पुरख, तव्हांजा जेके बुज़ुर्ग हुआ, उन्हनि जो कारोबार कहिड़ो हुयो, उन ते जे रोशनी विझो त महिरबानी। उन में त मुंहिंजो अहिड़ो नंढड़ी हुअसि, पर 1930 में जेका हलचल हली तंहिंमें असीं नंढड़ा हुआसीं, तॾहिं बि खादी जा ताकिया खणी कुल्हनि ते ऐं गलीअ गलीअ में वेंदा हुआसीं। जुती बि हथ न ईंदी हुई ऐं चवंदा हुआसीं, जी जल पायो खादी जा, भेनर पायो खादी जा, अहिड़ो आहे रायो याम, जी जल पायो खादी जाम। तंहिंखां पोइ असीं वरी पिकेटिंग्स कंदा हुआसीं ऐं विलायती कपिड़ा जलाईंदा हुआसीं। त विलायती कपिड़नि उन बहिरे वठंदे जॾहिं तव्हांजो इहो ख़्वाबु हो आज़ादी खपे, इहो सभ जो हिकु स्वराज त सभिनी जो हिकु हक़ु आहे जनम जो, पर उन वक़्तु तव्हांखे इहो कॾहिं भरम पियो या इहा कॾहिं ख़्यालु आयो त इहा आज़ादी असांजे लाइ केतिरी घातक थींदी, असांखे पंहिंजो देश, पंहिंजी ज़मीन, पंहिंजी मातृभूमि छॾिणो पवंदी? उन वक़्तु इहो ख़्यालु हुयो? पर उन वक़्तु बंटवारे जो सुवाल ई कोन हो। उन वक़्तु हिकिड़ो ई असांजे अॻितां हो, हुबल वतनी, देश भक्ति, देश खे आज़ादु कयूं, ग़ुलामीअ जे ज़ंजीरुनि मां हुनखे जेका जकड़ियल आहे उन मां आज़ादु करायूं, बसि उहो ई। ऐं असीं त नंढड़ा हुआसीं, बांदर सेना असांजी ठाहींदा, असांजे शहर में दुखायल जन ऐं वाधू केसवानी, भगवान शेर वग़ैरह। इहा जॾहिं गांधी जी ईंदा हुआ हुते, ॿ दफ़ा खनि आया, तॾहिं इहा ई हलचल, ॿिया बि केरु ईंदा त इहा हलचल। तव्हां जॾहिं उतां सिंध खां हिंद में पहुता त पहिरीं तव्हां सिधो गांधीधाम आया? न, पहिरीं मां कानपुर में ट्रस्ट फॉर सिंधी वुमेन एंड चिल्ड्रन, पी चांदवानी हूंदा हुआ जेके रेलवे जा वॾा ऑफिसर, उन्हनि उहा शुरू कई। उन्हनि मूंखे सॾु करायो त जीअं तूं अची उतां अचे त यकदमि कानपुर में तुंहिंजे लाइ होम वॾो हिकिड़ो जेका आहे उन में नौकिरीअ जे लाइ बंदोबस्तु कयो आहे ऐं उते तूं अचे नारीशाला ऐं स्कूल खोल। छाकाणि सिंध में बि स्कूलनि सां ई संबंध हो। हा, उते बि 8 साल प्रिंसिपल ई रही हुअसि, हिकिड़ी सिंधी स्कूल जी, हाई स्कूल जी प्रिंसिपल ई रही हुअसि। हुनखे ख़बर हुई। त गांधीधाम कीअं तव्हां पहुता? गांधीधाम में जॾहिं भाई प्रताप खे ख़बर पई त
कृष्णा भमणी सिंध में थोरो सुञाणंदा हुआ, छाकाणि सिंध में बहिरो वठंदी हुअसि हलचल में, त इन्हीअ बहाने उन्हनि सां हो लाॻापो। उन्हनि खे जॾहिं ख़बर पई त आई आहे सिंध में ऐं कानपुर वञी वसायो अथई, त यकदमि पीपी चांदवानी खे लॻे महिरबानी दोस्त मूंखे कृष्णा खे त हेॾां मोकिले ॾे, छाकाणि उन में मूंखे थोरियूं चङियूं सुठियूं ख़ासियतूं नज़र ईंदियूं आहिनि। मां बि चवां पंहिंजे लाइ भाई प्रताप जो तव्हां में भरपूर उमेदूं हुयूं। लॻे इहो थो न, तॾहिं त मूंखे यकदमि घुरायूं माण्हू मोकिले, न पियो छॾे। पोइ मूं बि चयो त न, मां बि जेका आहे सा मूंखे साहसी कार्य वणंदा आहिनि, एडवेंचर्स जी शौक़ीन आहियां, त चवंदी आहियां ज़िंदगी हिकिड़ी चैलेंज आहे, चुनौती आहे। त हाणे मिलियो आहे मूंखे वच, त मां छो की न उते पंहिंजी ताक़त आज़माई कयां, पंहिंजी ॾिसां त केतिरी भावना मूं में आहे। बराबरि आहे, पर असां बिस्त जहिड़ी स्वर्ग जहिड़ी पंहिंजी सिंध छॾे हिंदुस्तान में आयासीं, उते तव्हां इहा सरज़मीन गांधीधाम जी छो चुनी, छो उहा ॻोल्ही नई सिंध अॾण लाइ? उन जे पोयां कोई ख़ासि वजह? मूंखे सिंध में इहा ख़बर कान हुई गांधीधाम जी। ही त हिते जॾहिं भाई प्रताप छॾायो तॾहिं गांधीधाम जो, ऐं ईअं ई लिखी मोकिलियईं, लिखियलु हो त भई असीं रणपट में असीं बाग़ बणाइण था चाहियूं। असांजी हिते ॿोली जेका आहे कच्छी ॿोली लॻभॻि सिंधीअ जी आहे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त हितां सिंधू दरिया वहे थो, हितां सिंधू दरिया वहे थो लखपत मां, ऐं हीअ असांजी झूनी सिंध आहे, उते नई सिंध असीं अॾणु चाहियूं था। गांधीधाम सां आदिपुर सां असांजी जज़्बात हुई, छाकाणि त सिंधू नदी बि उतां थिए रही, ऐं कच्छी जंहिंखे असांजे पंहिंजी नंढी भेण चयो वेंदो आहे सिंधी ॿोलीअ जी, इन लिहाज़ खां तव्हां हुते विया। दादी, असां ॼाणणु चाहींदासीं त दादा दुखायल सां तव्हांजो कॾहिं नातो थियो, कॾहिं खां वठी तव्हां उन्हनि सां गॾु कार्य गॾु कयो? मां त जॾहिं 7 वरियनि जी हुअसि तॾहिं असांजे स्कूल में ईंदा हुआ ऐं असांखे क़ौमी गीत सेखारींदा हुआ, त मूंखे हिन जो ॾाढो असरु थियो। ॻाइणु हिन जो अहिड़ो ॼण दिलि में चुभी वेंदो त मूं ओॾी महिल ई नंढड़ी हुअसि, पर मन में ई ॼण संकल्प थींदो त जीअं हीअ मूंखे चवंदो तीअं मां कंदसि। गांधीधाम जी उन वक़्त जी हालतुनि खां जेकॾहिं असां दर्शकनि खे वाक़ुफ़ु कयूं त तव्हां सिंध छॾे जॾहिं उते आया, जेके ख़्वाब खणी नई सिंध अॾण जा, उन वक़्तु हालतूं कहिड़ियूं हुयूं? ॻाल्हियूं ई न पुछो। जॾहिं पहिरियों असीं उते गांधीधाम मां जॾहिं पहिरियों पेर रखियो त न उते रेल गाॾी हुई, न ख़ुश्कीअ जो कोई रस्तो हो, न हवाई जहाज़ हो, कुझु बि कोन। हिकिड़ी नंढी लांच हलंदी हुई नवलखीअ खां कंडला ताईं, कंडला बंदर ताईं। झूनो बंदर हो, नओं बंदर बि कोन हो। त जॾहिं मां पहिरियों त पहुतसि, पहिरीं त ख़ुशि त भाई प्रताप सॾाए थो, पर जॾहिं उते पहुतसि त मां त एतिरी निराश थी वियसि त हिते मां रही कीअं सघंदसि, हीअ त छा आहे, हीअ त सुञ ई सुञ लॻी पई आहे। वरी जॾहिं अॻिते वधायूं, GMC हिकिड़ी वॾी गाॾी मोकिलियईं, जॾहिं आयसि त चयमि हीअ त खॾा खूब आहे, को रस्तो बि कोन्हे, को वण बि कोन्हे, को कुझु बि कोन्हे, हिते रहिबो कीअं? रणजी ज़िंदगी थींदी कमां त पहिरियों। पर जॾहिं अचण सां वरी दुखाइलनि जो गीत ॿुधमि, जंहिं धरतीअ ते सिंधू माता पुंजण वारा पेरा पाता, तंहिं कच्छ जे उत्तम धरतीअ खे धरती महान मञींदासीं, असीं गांधी धाम वॾींदासीं, असीं गांधी धाम वॾींदासीं, भारत माता जे कच्छ में असीं गांधी धाम वॾींदासीं। त मूंखे नई जान ॼण अची वई ऐं मूं चयो त हाणे त वरी तव्हां में ऑक्सीजन भरे छॾी। बराबरि आहे, बराबरि आहे। पर तव्हां इहो भायो था त असांजी सिंध छॾण खां पोइ जेको असांजे संस्कृतीअ खे, सभ्यता खे, तहज़ीब खे ज़रब रसी आहे, सदमो रसियो आहे, उहो गांधीधाम में पूरो थियो? की क़दुरु ऐं प्रयास त हलियो, उन लाइ कोशिशूं त ज़बरदस्त मुंड खां वठी हलियूं आहिनि। पर हाणे हिकिड़ी अहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जंहिंमें काफ़ी सभिनी जो सहकार खपे, क़ुर्बानीअ जो अंगु खपे, उहो त तमामु थोरनि में न। पर उते कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं ऐं पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजी साहित्य खे, पंहिंजे अदीबनि खे वसाइण लाइ? उन वक़्तु भाऊ असांखे ॿोली, सची ॿुधायूं त ॿोली यादि न हुई असांखे। त पंहिंजो भई कीअं हिते रहूं, कीअं असांजो गुज़र थींदो, घर बि कोन हा। कुझु ॿुधायोमांव त पहिरियों त इहो ई कमु हूंदो। उन कम खे लॻासीं त भाई प्रताप त ॾींहं राति इन में, हुन जहिड़ो सपूत, हुन जहिड़ो तमामु निडर, हुन जहिड़ो पुरुषार्थी। अॻ में त पहिरियों असांखे चईं भई तव्हीं हाणे जेके आहियो से शरणार्थी न आहियो, असीं शरणार्थी न आहियूं, असीं पुरुषार्थ। ऐं उन जो वरी जेको वीचार हूंदो, तंहिंखे तर्जुमानी ॾींदो असांजो दुखालजन, त चवंदो
त दुनिया वारा ॾिसंदा रहंदा हिम्मत जो इसरार नव युग जो निर्माण कंदासीं हितड़े हर प्रकार देश बि साॻियो वेश बि साॻियो साॻियो अर्थ उचार असांजो प्यारो गांधी धाम असांजो न्यारो गांधी धाम। दादी तमामु सुठी ॻाल्हि आहे त दुखायल साहिबु असांजे पंहिंजे गीतनि में नई सिंध जे बाबति पंहिंजे तव्हां उहो पहुचायो, पर केतिरे क़दुरु अॼु जे तारीख़ में 55 साल 60 साल गुज़री वञण खां पोइ गांधीधाम हुन सिंध जे क़रीब आहे? बिल्कुलु हिते तव्हां ॾिसो, तव्हां जिते किथे घिटी आहे गलीअ गलीअ में ॾिसंदव, घर घर में ॾिसंदव त सिंधी ॻाल्हाईंदा, सिंधी कलामनि गीतनि जूं चौकियूं लॻंदियूं आहिनि। सिंधी स्कूल बि आहिनि? सिंधी स्कूल माना सिंधी मीडियम जा कान्हनि, छो त सम्झोसीं त सिंधियुनि खे आईंदो बि त खपे न, आईंदो बि त खपे, इन जे करे सिंधी मीडियम प्राइमरी में रखियोसीं, छाकाणि प्राइमरी तइलीम जे सिंधी विषय पढ़ाई वञे थी, सिंधी सब्जेक्ट आहे? न, प्राइमरी में त सिंधी मीडियम बि आहे। अच्छा। प्राइमरी में त पहिरें खां वठी चौथें ताईं सिंधी मीडियम आहे, 5 खां वठी वरी हिंदी मीडियम आहे ऐं उन जे करे इहो थियो त असांजा जेके नॉन सिंधीज़ हुते आहिनि, नॉन सिंधीज़ जेके आहिनि, छाकाणि कंडला पोर्ट में सेंट्रल हिन जूं गवर्नमेंट जूं ऑफिस हुयूं, धंधेदारीअ वारा बि हुआ ऐं अंजार वग़ैरह वारा वेझो आया, त उन्हनि जे लाइ असांजी सिंधी पढ़णु सवली थी पई हिंदीअ जे मार्फत, तंहिंजे करे उहे बि असांजे स्कूलनि में उहे ई त स्कूल। घणी आबादी आहे लॻभॻि सिंधियुनि जी हुते? सिंधियुनि जी सैकड़ो ॿुधायांव त लॻभॻि आदिपुर में जीअं मुंहिंजो अंदाज़ो आहे त 60% सिंधी, 40%। बाक़ी गांधीधाम में घणी उबतड़ आहे उनजी, ईअं सम्झो त। उन टोटल पॉपुलेशन घणी थींदी? 5-7 लख 8 लख? न 5-7 8 लख त न थी वई, हींअर त सम्झो त 3 लख खनि मस हूंदी। उन 3 लखनि जे आबादीअ जे हिसाब सां जेको कुझु मूंखे ॿुधण में आयो आहे त स्कूल त तमामु बेशुमार आहिनि। हा, स्कूल बि घणा आहिनि, बराबरि आहे न, पॉपुलेशन जे हिसाब खां बि वधीक। जी त तव्हांजो लक्ष्य जेको रहियो आहे एडुकेशन, उन हिसाब सां मूंखे लॻे थो घणा स्कूल घणा कॉलेज तव्हां हुते खोलिया आहिनि? असां उते प्राइमरी स्कूल असांजा 6 हलंदा आहिनि ऐं 4 हायर सेकेंडरी ऐं सेकेंडरी स्कूल हलंदा आहिनि। तंहिंखां सवाइ हिकिड़ो कॉलेज, हिकिड़ी दादा जन जी दिलि पूरी कई त हींअर B.Ed कॉलेज टीचर्स लाइ, टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, उहो बि शुरू कयो आहे ऐं तंहिंखां सवाइ कॉलेजिएट बोर्ड आहे जेके कॉलेज हलाइनि था पिया ऐं आर्ट्स साइंस कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे, मैनेजमेंट जो आहे, MBA जो कॉलेज आहे। इन स्कूलनि कॉलेजनि इन एडुकेशन जे फील्ड खां सवाइ तव्हांजो उते ॿियो कुझु सिंधियत जे खेत्र लाइ कार्य? घणो। असां पहिरीं जीअं वियासीं तीअं पंहिंजो जीअं 12 फेब्रुअरी गांधीधाम जे स्थापना जो ॾींहुं मल्हायोसीं त उन ॾींहं ते असां सिंधियत छा आहे, सिंधियत जी तहज़ीब कहिड़ी आहे, उन ते नाटक कंदा हुआसीं। भाई प्रताप न रुगो स्कूलनि लाइ जॻह पर नट मंदरु ठारायईं जिते खुलियल ओपन एयर थिएटर आहे, जिते असां साल में 2-3 दफ़ा नंढा नंढा प्रोग्राम ॾींदा हुआसीं सिंधियत जे बारे में। तॾहिं ऐं उन में ड्रामास हूंदा हुआ, कलाम हूंदा हुआ, नंढा नंढा ॿारनि जा गीत हूंदा हुआ, अचो अचो ॿारड़ा गुल गुलाबी हारड़ा, या चवंदा हुआसीं शाबस मुंहिंजा घोड़ा तयार तिखी रेल जी हल, त अहिड़ा सिंधी गीत जीअं ॿार ॿुधनि, नॉन सिंधी बि ॿुधनि ऐं उहे बि असां सां गॾु ॻाईंदा हुआ ऐं सिंधियुनि जा नाटक कंदा हुआसीं। अॼुकल्ह हर सिंधी मंच ते जॾहिं बि कोई अचे थो त पहिरीं इहो नारो थो लॻे त सिंधियत खे बचायो, सिंधीअ में ॻाल्हायो। जी, छा तव्हां भायो था त असांजी पीढ़ीअ या तव्हांजी पीढ़ीअ सही माना में सिंधियत नौजवान टहीअ ताईं पहुचाई आहे? पहुचाइण जी कोशिशि त सभिनी भरसक कई आहे। बिल्कुलु। कहिड़ियूं कोशिशूं उते वरितियूं वयूं आहिनि? उते त इहो जीअं मुंड में ॿुधायोमांव त कल्चर जे ज़रिए त अहिड़ा प्रोग्राम ॾेई ऐं उन्हनि खे स्पीचिस वग़ैरह में बि जॾहिं कंदा हुआसीं त आकाशवाणी जॾहिं खुली त सिंधी जा प्रोग्राम ॾियण लाइ असीं पाण वेंदा हुआसीं। केॾियूं तकलीफ़ूं पहिरियों ईंदियूं हुयूं, तॾहिं वेंदा हुआसीं। ॿारनि खे बि पाण खे बि सिंधीअ में नंढड़ा नंढड़ा स्पीचिस वग़ैरह जेके नाटक हूंदा हुआ उन्हनि जे अलॻि अलॻि विषयनि जे बारे में उहे ॾींदा हुआसीं। इहा कोशिशि कई ऐं तंहिंखां पोइ इहा बि कईसीं त असां पंहिंजा किताब जेके आहिनि से देवनागरीअ में बि छपायूं
आहियूं त जीअं जुदा जुदा पखिड़ियल आहिनि, के यूपीअ में विया, के एमपीअ में विया, के दिल्लीअ में विया, असांजा वॾा के साउथ में विया दादी, उहे हा, हिंदी नथा पढ़ी साउथ में विया, सघनि, त उन्हनि जे लाइ छा करणो घुरिजे? त उन्हनि जे लाइ त उहा पोइ ॿी ॻाल्हि, पर पहिरियों जेका मूंखे थी ॿुधाए त उहे देवनागरीअ में पढ़ंदा त उन्हनि खे सिंधीअ जी ख़बर, न त उहे बिल्कुलु उन्हनि खां परे थी वेंदा, परे थी वेंदा। लिपि त हींअर हिते त वरी असांजी अरबी सिंधी आहे, उहा त मां सम्झां थो लॻभॻि सॼे हिंदुस्तान मां गायब थींदी थी वञे, स्कूलनि कॉलेजनि में कोन्हे। ॾिसो पंहिंजी स्टेट कान रही, पंहिंजो ऐं गॾु हिकिड़े हंधि कान रहियासीं, गॾु कान रही सघियासीं, ऐं मेन स्ट्रीम में बि कान आई, मेन स्ट्रीम में बि कान आई, त उन जे करे थोरो उहो त आशंका त पहिरियों जेको कुझु आहे इहो जेको इन नमूने इहे हालतूं जेकॾहिं रहियूं त सिंधी ॿोली कीअं बचंदी, उनखे अॻियां कीअं सिंधी ॿोली वञण वारी कान्हे, न सिंधियत वेंदी न सिंधी ॿोली वेंदी। इहो तमामु असांजो फर्म कन्विक्शन, यानी असांजो पको अटल विश्वास आहे, छाकाणि त असांजे कल्चर में, असांजी सभ्यता में अहिड़ा राज़ लिकियल आहिनि जेकॾहिं उनखे मरण कान ॾींदा। न इहा त सुठी ॻाल्हि आहे, छो मरण न ॾींदा, पर उनखे क़ाइमु रखण लाइ कुझु त ठोस कार्य करणा पवंदा। केतिरा सभु वेठा था प्रयत्न कनि ऐं कयूं वेठा था, सभई कयूं वेठा था, सिंधीअ में किताब छपाइण, सिंधीअ जा प्रोग्राम रखण, नाटक वग़ैरह रखण। तव्हांजो चवणु आहे त रंगमंच वोकल कल्चर जे हिसाब सां असांजी सिंधियत जीअरी रही सघंदी, ड्रामनि जे मार्फत असां पंहिंजी तारीख़ खे, इतिहास खे उन में किरदारनि जे रूप में पेश करे सघंदासीं, त उहो तव्हांजे हिसाब सां सुठो आहे। मां ॼाणणु चाहींदुसि दादी कि दादा दुखायल जा केतिरा किताब लिखियल आहे, हुननि जो साहित्यिक योगदान केतिरो हो? हा, उन्हनि लॻभॻि 34-35 किताब लिखिया, ऐं तंहिंखां सवाइ उन्हनि हिंदीअ में सिंधीअ में 34-35 किताब उन्हनि जेके लिखिया आहिनि, कहाणिया लिखिया अथऊं ऐं मज़मून लिखिया अथऊं, पर घणे भाङे उन्हनि जी कविता आहे, कविता इन करे दादा खे क़ौमी शाइर करे चयो वेंदो हो, लोक कवि करे चयो वेंदो हो। तव्हां बि कुझु किताब लिखिया आहिनि? जी, मूं किताब लिखिया, कुझु ट्रांसलेट कया अथमि, कुझु पंहिंजा लिखिया अथमि, पर मुंहिंजा लेख ऐं कहाणियूं ऐं किताब जेके बि आहिनि सभु अधूरा आहिनि, इन करे मां कॾहिं कॾहिं पाण खे अधूरी चवंदी आहियां, त कॾहिं पूरा न करे सघियां, यकदमि कम जो अचे वराए त पोइ लिखणु उते छुटी वञे। अधूरे किताब में बि थी सघे थो समूरी कहाणी हुजे, त उनखे थी सघे थो, मां नथी चई सघां, उहो मां नथी अंदाज़ लॻाए सघां, पर मुंहिंजो घणो विश्वास जेको आहे कम में आहे, कार्य में ई आहे, छाकाणि उते कार्य जो मैदान तमामु वॾो आहे गांधीधाम में। बुनियादु विझणो पियो पहिरियों, त बुनियादु ॿारनि में सभु भावनाऊं, घर घर वण पोखींदासीं, असीं दर दर वण पोखींदासीं, इन्वायरमेंट्स में उन जे लाइ बि असांखे काफ़ी कोशिशूं करणियूं पियूं, वण पोखिया पिया वग़ैरह, त उन में टाइम खपे, वक़्तु खपे न, त असां ऐं असांजी टोली, असांजी वॾी टोली अथव, ग्रुप जेके निस्वार्थी आहिनि ऐं बिना कंहिं उजूरे जे पंहिंजे सिंधी क़ौम लाइ, सिंधी जातीअ लाइ ऐं ईअं त सभिनी लाइ, सॼी त विश्व खे ई पंहिंजो करे लेखींदा आहिनि, तंहिंजे करे त चवनि जय जगत पुकारींदासीं, असीं जय जगत पुकारींदासीं, पर पहिरियों पंहिंजो जेको आहे सिंधियत जो अॻिते वधे, उन सां गॾु त हू कम बि थी सघंदो। महात्मा गांधी या संत विनोबा भावे, हिननि सां दादा जो कुझु रिलेशन रहियो? तमामु घणो। महात्मा गांधी त हुनखे पंहिंजो ॼण पुटु करे लेखींदो, ऐं संत विनोबा सां त हुननि 13.5 साल पैदल यात्रा कई, हिंदुस्तान जी कुंड कुर्छ उहे घुमिया, ऐं गांधीधाम जे अॾण जे करे ईंदा हुआ कुझु वक़्तु गांधीधाम में। दादा हुंदराज दुखायल ते कंहिंजी फिलॉसफीअ जो असरु थियो, कंहिंजो मत हो या कहिड़नि ख़्यालनि? सची अर्थ में त बुनियादी जेको संदन पिता जंहिंजो, संदन पिता वॾो संत थी गुज़रियो आहे, भाई लीलाराम जेसा सिंह, जंहिंजे नाले में हुननि दुखायल जन पंहिंजी ट्रस्ट बि खोली आहे, भाई लीलाराम जे, हा उहे त वॾा संत, उन्हनि जो असरु वधीक थियुनि, ऐं तंहिंखां पोइ यकदमि जीअं मूवमेंट में किरिया 1921 खां वठी, त तीअं महात्मा गांधीअ जो असरु थियुनि, ऐं उनखां पोइ आज़ादीअ खां पोइ वरी संत विनोबा जो, छाकाणि पोइ हिननि पॉलिटिक्स कांग्रेस वग़ैरह छॾी वई, देशभक्ति हाणे जेका आहे सा हाणे ॻोठनि में कमु करिणो आहे, कोई बि पोस्ट न क़बूल कंदुसि, काई बि। हींअर अञा ताईं असांजा अदीब, असांजा साहित्यकार इन ॻाल्हि खे दोहिराईंदा रहनि था त असां सिंध वरी मोटी हलंदासीं, सिंध असांखे वरी मिलंदी। छा दादा जे मन में बि अहिड़ो ख़्यालु हुयो, या तव्हां कॾहिं इन बारे में सोचियो आहे जे असांखे सचपच वरी सिंध मिले त असां हलंदासीं उते? जी, मां जॾहिं उन्हनि सां कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं ॿियनि सां कंदा, घणा वर्कर्स ईंदा, वेठी हूंदी हुयसि त ईअं चवंदा भई अखंड हिंदुस्तान थिए, सिंध
असांजे अखंड हिंदुस्तान जो हिकु हिसो हो। बाक़ी हिननि हालतुनि हाणे इहे ख़्वाब लहण त असीं सिंध हलंदासीं, सची करे पुछूं जे सचो मुंहिंजे लाइ त केर बि हलंदो कोन, चवनि था हलंदो केर बि कोन को। त हिते छो कॾहिं अहिड़ो माहौल पैदा कयो, हिते नई सिंध जेका आहे सा पैदा कयूं, त उते हलण जा ख़्वाब त सिंधी जिते वसिया आहिनि उते सिंध आहे न। बसि उहा ई ॻाल्हि आहे। हाणे सिंध जो दाइरो एॾो वॾो थी वियो आहे, एॾो विशाल थी वियो आहे, तो जिते 4 सिंधी बि आहिनि उते सम्झो त हिकिड़ो सिंधियुनि जो नंढिड़ो ॼण त नगर ठही वियो आहे। ऐं ॿियनि में नॉन सिंधियुनि में बि अहिड़ियूं जेके आहिनि से ॻाल्हियूं। असां सिंधियुनि जी पहचान कहिड़ी आहे, यंगस्टर्स तव्हां खां पुछणु चाहींदा, असांजा नौजवान चाहिनि था त सिंधियत जो सही माना में तव्हां छा बयानु कंदा, सिंधियत छा आहे, कहिड़ी पहचान आहे? पहचान त हिकिड़ी पहिरियों इहा थी मिले त हेॾियुनि मुश्किलातुनि मां लंघियासीं, हेॾी मुसीबत मां, वॾी मुसीबत, त तंहिंमां लंघे पार पियासीं, माना त असीं हिमत वारा आहियूं। असां सभु ॿियनि जो अपनायो आहे, हर स्टेट मां कुझु न कुझु खयो आहे। जी जे असां दादी पोपटी हिरानंदाणी जो किताबु मूंखे विच में पढ़ण खां मिलियो त असांजो जेको सिंदूर लॻाइण जी रस्म आहे इहा असांखे यूपीअ मां मिली आहे, मंगलसूत्र असां महाराष्ट्र खां देन वरिती आहे। कोई कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे न, असांजी पहचान कहिड़ी ॾिनी आहे ॿियनि जातियुनि असांजी खे? पहचान असांजी गुणनि जी पहचान आहे। असीं पुरुषार्थी आहियूं, जिते कंहिं कम खे लॻंदासीं ईअं जुंबी वेंदासीं जेको। ऐं ॿियो असांजो जेको आहे सो असांजे पहनाव में, असांजे खाद खुराक में, असांजे वहिंवार में, सभ में फ़र्क़ु अची वियो आहे। असांजो जेको इष्ट देव आहे झूलेलाल, उनखे कहिड़े नमूने नौजवान टहीअ ते ई असां हिन ॻाल्हि खे ॿुधायूं त हीअ असांजो इष्ट देव आहे। जीअं सम्झो हींअर गणपति जी पूॼा थी रही आहे, घर घर में गणपति, सुठी ॻाल्हि आहे, जेतिरी बि साईं जी पूॼा बंदगी कजे इहा सुठी ॻाल्हि आहे, पर उन सभिनी ॻाल्हियुनि में असां पंहिंजनि ॻाल्हियुनि खे विसारींदा वञूं, इहो सही आहे या न? बिल्कुलु सही कोन्हे को। पंहिंजनि ॻाल्हियुनि खे कीअं विसारींदासीं? ऐं विसारियूं नथा, किथे विसारियूं था? जिते किथे गांधीधाम में, गांधीधाम में जिते नंढिड़ो फंक्शन थींदो त ॾिसो त झूलेलाल जी मूर्ति अॻितां रखी हूंदी, ऐं हिते कंहिंजे बि घर में वेंदो हा त हिकिड़ी न पर ॿी वरी हिकिड़े रूम में न ॿिए रूम में बि रखी हूंदी। जेको फंक्शन कंदासीं झूलेलाल जी जय, ऐं न रुॻो असीं पर असां सां गॾु उते जा जेके ॿिया नॉन लोकल माण्हू जेके लोकल माण्हू उन्हनि खे उनजो महत्व, उनजी ख़बर आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहे बि जॾहिं वेहंदा आहिनि पंहिंजे लेखे बि असां त एॾो असरु थिए त झूलेलाल की जय यकदमि, न रुॻो एतिरो पर जॾहिं असीं झूलेलाल जे नचंदा आहियूं टपंदा आहियूं त असां सां गॾु उते बीहंदा ई आहिनि। हिकिड़ो आख़िरी सुवालु, जी, हिंदुस्तान ऐं सिंध जे औरत में कहिड़ो फ़र्क़ु आयो? उते औरत जी केतिरी आज़ादी हुई, हिते केतिरी आहे, या उन में को बदलाव आहे? उनजे न वॾो फ़र्क़ु आहे। सिंध में जो ॻाल्हियूं पुछंदव त पोइ तमामु वॾी ॻाल्हि, त सिंध जी आज़ादी असांजी नारियुनि जी हुई कहिड़ी, सवाइ हैदराबाद कराचीअ जे, बाक़ी सॼे सिंध में त असां ॼण त बुरके अंदरि हुआसीं, ॼण त असांखे ॿाहिरि निकिरण जी मोकल कान हूंदी। मूंखे यादगी त हेसि ताईं मथो ढके निकिरंदासीं वग़ैरह। पर हिते अचण सां असांखे वसी मैदान मिलियो, चवंदा आहिनि न ब्लेसिंग इन डिस्गाइज़, त हीअ ज़हमत में रहमत लिकल। असांजो वाधारो त सिंधियुनि जो थिया, तंहिंमें त कोई शक कोन्हे को, ऐं उहो असां पंहिंजे गुणनि जे करे कयो आहे। ऐं आज़ादी त हिते वधीक आहे बिल्कुलु, ऐं आज़ादी पूरो फ़ाइदे। उते असांजी तइलीम किथे हूंदी? मां त पहिरीं ग्रेजुएट, हिकिड़ी लाड़काणे सिंध में पहिरीं ग्रेजुएट थिए त पंचायतो थी खड़ी थी, त हाणे हिते उहे सभु साधन, उहे सभु सहूलियतूं मिलियूं आहिनि। कुझु पंहिंजे तरफ़ां संदेश, पैगाम नौजवान टहीअ खे तव्हां ॾियणु चाहियो त दर्शक ॿुधनि? नौजवान टहीअ जे लाइ त पैगाम आहे त असां अॼुकल्ह पाश्चात्य सभ्यता जे, छाकाणि असां टिड़ी पकड़ी विया आहियूं सॼी दुनिया में, त ॿाहिरीं दुनिया जो असरु असांजे नौजवान तबिके ते ॾाढो घणो थियो आहे। जंहिंखां ज़रा ख़बरदार उन्हनि खे कयूं त पंहिंजी असुलियत पहचानियूं। असुलियत, असुलु असीं सिंधी, तिन जो कहिड़ो कहिड़ो कीअं हूंदो, सूफ़ी कलाम ॻाईंदा हुआसीं, उनखे न विसारियूं। इन करे त चवां थी त उहो जेको आहे वोकल कल्चर जेको आहे सिंधियत जो, उहो उन्हनि में असीं पिया। ऐं जिते माइटनि ते फ़र्ज़ु आहे त ॿारनि ते उहे संस्कार विझनि, जीअं भई उते प्रभात जो उथंदा हुआसीं, उथी असां प्रभातिया ॻाईंदा हुआसीं, असुर जो उथी किथे हाणे त पाश्चात्य सभ्यता जेका आहे तिन जो घणो असरु थियो आहे उन। ऐं असां मटीरियलिज़म खे घणो छॾे अचो त असां अध्यात्म ॾांहुं लाड़ो ॾियूं, तंहिंमें ई असांजी सिंधियत जो वाधारो थींदो। ऐं जोर जकी कमु कयूं, ऐं क़ुर्बानी जो मादो जेको अॼुकल्ह ज़रा माफ़ु कजो, पाण खे जाचणो आहे त थोरो घटि थी वियो आहे, ईअं वाधारो कयो आहे तमामु।
फाइनेंशियली पर आत्मक तरह सां जीअं चइजे ऐं जोड़जकी कमु कयूं बुनियादी कमु कयूं तंहिंमें अञा असांजो घुरिजे त यंगस्टर्स लाइ असांजो मुंहिंजो त ख़ासि करे इहो संदेश जॾहिं बि उन्हनि जे विच में वेहंदी आहियां त चवंदी आहियां अचो त अॻिते वधूं ऐं राह सुञाणूं सही दिशा में हलूं त हीअ असांखे फ़ाइदो मिलंदो। यकीनन तव्हांजे हिन संदेश खे तव्हांजे हिन पैगाम खे अमल कंदा असांजा नौजवान। दादी तव्हां असांजे हिन प्रोग्राम में शरीक थिया, पंहिंजा अनुभव पंहिंजा आज़मूदा पंहिंजे सिंध जूं यादगिरियूं असां सां शेयर कयूं। महिरबानी, तव्हांजो आभारी। तव्हांजी महिरबानी।